वाक़ियो आहे जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो। जलाल चांडे जे ॻोठ में हिकिड़ा माण्हू रहंदा हुया। उहो नंढड़ो शख़्स हुयो जंहिंजो वालिद मोहतरम पीउ उन जो गुज़ारे वियो ऐं माउ उन जी तमामु घणी बीमार रहंदी हुई। पोइ वीचारो रुलंदो वतंदो हुयो, पैसनि जे लाइ मदद वठंदो। उन ॻोठ जा चङा मुड़ुस वॾेरा ऐं ॿियनि माण्हुनि जेतिरे ताईं उन जी वसियत हुई उन्हनि माण्हुनि ॾे हू वियो। मदद दरकारु हुई उनखे, छाजे करे जो उन जी वालिदा बि बीमार हुई। पोइ ईअं रुलंदे रुलंदे हिकिड़े हलंदे हलंदे उन शख़्स खे हिकिड़े माण्हूअ ॾसु ॾिनो त बाबा तूं वञ जलाल चांडे ॾे। जलाल चांडियो तमामु हिकु सखी शख़्स आहे ऐं जलाल चांडे खे वञी इहो पंहिंजो हवालु ॿुधा ऐं जलाल चांडियो उमेद आहे त तुंहिंजी मदद कंदो। दोस्तो पोइ उहो शख़्स ऐं उहो छोकिरो हलंदे कंदे जलाल चांडे वटि अची पुॻो। जलाल चांडे उनखे हाल वाल उन खां वरिता ऐं जलाल चांडे खे उन नंढड़े शख़्स रोई करे पंहिंजो दास्तान ॿुधायो ऐं जलाल चांडे जे बि अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया ऐं जलाल चांडे उनखे चयो त पुटु तूं रो न, मुंहिंजो जेको बि हाल आहे मां तुंहिंजी मदद कंदुसि। खीसे में हथ हणी जेके बि जलाल चांडे वटि पैसा हुया उन टाइम में हिकु अंदाज़े जे मुताबिक़ 10,000 रुपया हुया जलाल चांडे वटि, जेके पैसा कढी जलाल चांडे उन शख़्स ऐं उन छोकिरे खे ॾिना ऐं उनखे चयईं त पुटु तूं ग़लती न कर, हे त पैसा तोखे मां ॾियां थो, लेकिन सुभाणे हिन टाइम जो मुंहिंजे हिन ओताक ते तूं अचिजांइ, बल्कि तूं राति हिते रही पव। सुभाणे मुंहिंजो हैदराबाद में हिकिड़ो फंक्शन आहे, तूं मूंसां हितां गॾियो हल ऐं इनशाला जेका मूंखां मदद पुॼी सघी मां तुंहिंजी उते वञी कंदुसि। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां उहो छोकिरो राति जलाल चांडे वटि वञी रहियो ऐं जलाल चांडे उन जी तमामु घणी ख़िदमत बि कई ऐं सुबुह जॾहिं थियो जलाल चांडियो पंहिंजे गाॾीअ ते चढ़ी जॾहिं हैदराबाद महफ़िल में रवाना थियो त जलाल चांडियो जी महफ़िल हुई उते ऐं तमामु बहितरीनु महफ़िल हुई जलाल चांडे जी। उते जलाल चांडे सॼी राति ॻायो ऐं जलाल चांडे खे उते जेके बि घोर माण्हुनि ॾिनो ऐं जलाल चांडे खे जेके उन महफ़िल मां पैसा मिलिया तक़रीबन हिकु अंदाज़े जे मुताबिक़ 3 खां 3.5 लख रुपया हुया जलाल चांडे खे मिलिया हुया ऐं जलाल चांडियो अहिड़ो मर्द मुजाहिद शख़्स हुयो जो जलाल चांडे उहे 3.5 लख रुपया ई खणी छोकिरे जे झोलीअ में विधा ऐं छोकिरे खे चयईं त पुटु तूं वञी पंहिंजे वालिद ऐं पंहिंजे माउ जी वञी इलाजु करा ऐं दुआउनि में मूंखे यादि कजांइ। दोस्तो जलाल चांडे जी ज़िंदगीअ जा अहिड़ा सभई किस्सा मौजूदु आहिनि जेके जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में कया। हज़ारे माण्हुनि जी उमिरि जेको आहे सो जलाल चांडे मदद कई ऐं जलाल चांडे यतीम माए छोकिरियुनि जूं तमामु घणियूं शादियूं बि करायूं ऐं माण्हू जेके बेरोज़गार हूंदा हुया ऐं जेके ॻोठ में माण्हू कंहिं बि मसइले जे लाइ कंहिंजो माण्हू ॿधिजी वेंदो हुयो या कंहिंसां को नाइंसाफ़ी थींदी हुई तॾहिं बि जलाल चांडे ॾे माण्हू दांहं खणी वेंदा हुया ऐं जलाल चांडियो हिकु वॾेरे वारो रूप बि अदा कंदो हुयो ऐं जलाल चांडियो माण्हुनि जा मसइला बि हल कराईंदो हुयो। दोस्तो जलाल चांडे वटि पंजाबी ऐं खोसा बिरादरी जा माण्हू पाण में विड़ी पिया ऐं उहो मसइलो बि माण्हू जलाल चांडे वटि उहे खोसा बिरादरी जा माण्हू खणी आया ऐं उहो हल बि जलाल चांडे कयो। दोस्तो जलाल चांडियो हूअं पेशे जे लिहाज़ सां त हिकिड़ो फ़नकार हुयो, लेकिन जलाल चांडियो तमामु बहितरीनु कमु कंदो हुयो। पंहिंजे ॻोठ जा माण्हू जेके बि ॻोठ जा माण्हू हूंदा हुया उन्हनि जे लाइ जलाल चांडियो खीर ऐं खंडु हूंदो हुयो ऐं जलाल चांडे वटि को बि साहिल अगरि कंहिं कम लाइ वेंदो हुयो त जलाल चांडियो उन जो मसइलो हल करे ऐं उनखे ख़ुशि करे पंहिंजे ओताक मां मोकिलींदो हुयो। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे वाणियुनि खे बि मेहूं वठी ॾिनियूं ऐं उन खां अलावा मल्हनि खे बि मेहूं तोहफ़नि तौरु ॾिनियूं जलाल चांडे ऐं जलाल चांडे ॾियण सां गॾोगॾु जलाल चांडियो कमायो बि तमामु घणो ऐं जलाल चांडे जी तमामु घणी इज़त हुई ऐं माण्हू जलाल चांडे खे तमामु घणो पसंदि कंदा हुया। त उमेद आहे त जेको बहितरीनु वाक़ियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय